कलोई जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी खान लुंड में एक संध एक सकाफ़त के सरे हेठ तकरीब कोठाई हुई जंहिंमें स्कूल जी शागिर्दनि पारां टेबलूज़ ऐं ख़ाका पेश कया विया। इन मौक़े ते उस्ताद मुंजी भील शागिर्दनि कायनात आलिया नदीम यसरब ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त तालीम याफ़्ता क़ौमूं ई दुनिया ते राज करे रहियूं आहिनि। इन करे मज़लूम क़ौमुनि जो आजपो तालीम में आहे। असांखे तालीम ते ई ज़ोर ॾियणु घुरिजे। अॼु असीं सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं 6 दिसंबर जे हवाले सां ऐं अवामी आवाज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे हीउ प्रोग्राम मुक़ररु करायो ऐं असां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी खान लुंड में ऐं असां सां वालिदैन उन सां गॾु ॿार ऐं उस्ताद मीडिया जी टीम जा दोस्त जेके असांजे अवामी आवाज़ जा आया उनजा शुक्रगुज़ार आहियूं। जेके स्कूली असांजा ॿारड़ा आहिनि उन्हनि जूं बि तयारियूं मुकमल आहिनि ऐं उन खां अलावा जेके वालिदैन आहिनि उस्ताद आहिनि असां सभिनी जूं तयारियूं तमामु सुठियूं आहिनि। असां हिन ॾियारे खे हर साल ईद जे ॾियारे वांगुरु करे सम्झूं था मल्हायूं था। हिन साल बि असांजूं तयारियूं जेके आहिनि उहे मुकमल आहिनि। सॼे सिंध में 6 दिसंबर जे हवाले सां भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे ऐं अॼु बि GBPS हाजी खान लुंड में भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे ऐं असां सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कयूं था त हीअ सिंधी सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ सिर्फ़ु सिंधी मीडिया जेको प्रोग्राम रखियो तव्हां बि गवर्नमेंट जी सतह ते इहे प्रोग्राम रखी हिन खे उजागर कयो वञे जीअं सिंध जीअल। असीं तमामु पुरजोश पुरसुकून सां मल्हाए रहिया आहियूं। हीअ सिंधी सकाफ़त जो ॾियारो आहे। असीं अवामी आवाज़ जे मीडिया जे ग्रुपनि जा थोराइता आहियूं जंहिं असां सां हिन सां नंढड़े प्रोग्राम में साथ ॾिनो। हुन वधीक चयो त तालीम जे हवाले सां बराड़ी तमामु पुठिते रहिजी वई आहे जंहिंजो सबबु तालीम बाबति सुजागी न हुजणु आहे। हुन जो त अॼोकी प्रोग्राम जहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त घणी तब्दीली अची सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk